अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन लब्बैक 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 या रसूलल्लाह। ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मन सब्बा नबियन फ़क़्तुलू, मन सब्बा नबियन फ़क़्तुलू। गुस्ताखे नबी की एक सज़ा सरतन से जुदा, सरतन से जुदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, जीअं त अवां सभई बाख़ूबी वाक़ुफ़ आहियो, सोशल मीडिया से कई गुस्ताख कुछ ॾींहं अॻु में महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में गुस्ताखी कई हुई। उन्हीं मलऊन खे जहन्नम वासुल कयो वियो। उनखां बाद में उन्हीं मलऊन जा पाथारीदार ऐं उन्हीं मलऊन जा साथी जेके उन सां गॾु हुया, हिन टाइम उहे कुतनि वांगुरु थिया आहिनि, जेके आलिम जी बि दावा कनि था। क़ुरान शरीफ़ जंहिंखे पढ़ण बि नथो अचे, पढ़ण जी काई ख़बर न आहे, जेके ॼट आहिनि, जंहिंखे काई ख़बर न आहे, उहे आलिम जी दावा कंदा। उहे चवनि था त आलिमनि खे बि असांजो चैलेंज आहे, आलिम असां सां मुनाज़िरो कनि। उन ऐं सहाफ़िन खे बयानु ॾिनो आहे त क़ुरान शरीफ़ उहो पढ़े थो, क़ुरान शरीफ़ जूं जेकियूं आयतां पढ़े थो, सफ़ा बिल्कुलु ग़लति पढ़े थो। अवां ॿुधो, अॻिते असां बयानु ॾियूं। में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू वल्लज़ीना हादू वसाबैन व नसारा मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अमल सालिहन फला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह से के बि दोस्तों, जीअं त अवां हिन मांझी फ़क़ीर न बल्कि मंझां दिड़ी फ़क़ीर जो क़ुरान शरीफ़ ॿुधो, अल्लाह ताला जे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद व फ़ुरक़ान हमीद कीअं हिनी पढ़ियो। हे पंहिंजो पाण खे वॾो शऊर वारो आलिम ऐं दीन ऐं इल्म वारो सम्झे थो। हे आलिमनि ऐं बुज़ुर्गनि सगोरनि खे चैलेंज करे थो। हिन ख़बीस खे त क़ुरान शरीफ़ बि पढ़णु नथो अचे, क़ुरान शरीफ़ बि ग़लति पढ़े। तव्हां ख़ुदि आयतां ॿुधियूं। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो इन्नल्लज़ीना आमनू वल्लज़ीना हादू वस्साबिऊन वन्नसारा मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अमिल सालिहन फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। क़ुरान शरीफ़ जी इहा आयत सगोरी मंझां दिली फ़क़ीर ग़लति पढ़ी हुई। दोस्तों, ॾिसो त उन्हीं मलऊन गुस्ताखे रसूल सां छा हालत थी। उन्हीं मलऊन गुस्ताख रसूल सां हालत ई उहा थी जंहिंजे हक़दार हुयो। उन्हीं मलऊन गुस्ताख रसूल खे कई दफ़नायो। उहो हिकिड़ो गैर मुस्लिम हिंदू हुयो। ॾिसो न, अल्लाह ताला ख़ुदि करीम रब ख़ुदि फ़ैसिलो करे थो कई हिंदू गैर मुस्लिम जे हथां दफ़नाए, ऐं उनखां बाद जॾहिं उहो दफ़नाइजी वियो, असांजा इहे ॼट ऐं जाहिल जेके आहिनि, इहे मुंहिंजा दिड़ी फ़क़ीर जेके असां हिन टाइम चऊं था, छो जो ॼट ऐं जाहिल हद खां वधीक इन्ही जा जेके कलाम आहिनि, तव्हां ॾिसो पोइते वञी गौर अंदाज़ कयो, इन जा कलाम ॿुधो, हर हिकु कलाम में इहो कुफर जा कलाम ॻाए थो। जेके कलाम ॻाए थो, इहे वञी उनजी क़बर जे मथां कलाम ॻाइनि था। जेके नचड़ियूं ज़ैफ़ा आहिनि, फ़नकार जेके आहिनि, उहे वञी उते कलाम ॻाइनि क़बर जे मथां। अगरि ठीकु आहे, तव्हां चओ था शहीद आहे शाहनवाज़ कुंबर, शहीद आहे, कुल खानी कयो, फाते पढ़ो, उनजे लाइ कान शहीदात की शहीदनि जे मथां कलाम ॻायो, नचड़ियूं ज़ैफ़ा वठी करे तव्हां इहो कमु कयो। अल्लाह ताला ख़ुदि महबूब जे गुस्ताख खे उहा ई सज़ा ॾिनी आहे जेकी तव्हांजे साम्हूं आहे। ऐं जॾहिं गुस्ताख रसूल शाहनवाज़ कुंबर जॾहिं मरी वियो, जहन्नम वासुल थी वियो, ख़ुदि उनजे घर वारनि उनजो लाश वठण बि पसंदि न कयो। इन मां बि तव्हां अंदाज़ो लॻायो न, ख़ुदि घर वारनि लाश वठण बि पसंदि न कयो। हाणे वरी साॻा ई घर वारा उहे चवनि था, यानी ॿिया बयान ॾियारनि था उन्हनि खां, जीअं मसलन मंझां दिड़ी फ़क़ीर आहे, अहिड़ा माण्हू उन्हनि को बयान ॾियारनि था त उहे साॻा घर वारा चवनि था असांजो छोकिरो आशिक़ रसूल हुयो, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो हुयो, पंहिंजे वालिद साहब खे हज कराए, उमरो कराए। अगरि ठीकु आहे,
इहे शयूं असां हिकिड़े मिंट जे लाइ तव्हांजो मञूं था। चओ था त तव्हां आशिक रसूल हुयो, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो। अगरचे आशिक रसूल हुयो त मीरपुर ख़ासि ज़िले जो जेको कादियानिन जो सदर आहे, जेको मर्कज़ आहे कादियानिन जो, उन कादियानिन जे सदर मर्कज़ी सदर सां उन जूं तस्वीरां आहिनि, उन जूं पुराणियूं तस्वीरां आहिनि, अॼु जूं न। कादियानिन सां भला इहो आशिक रसूल कीअं वञी मिलियो, इतां अंदाज़ो लाहियो न तव्हां। दोस्तो, जेको असां हे ॻाल्हायोसीं, जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो पैगाम आहे असांजो, ख़ासि नौजवाननि जे लाइ। असां हिन टाइम जेको ॾिसूं था, इन मंझांदड़ी फ़क़ीर जे चकर में असांजा नौजवान जेके पोस्टां पढ़नि बि नथा, पोस्टनि खे बग़ैर ॾिठे बसि कापी करे यकदमि पोस्टनि खे चाढ़नि था, न का दिमाग़ में ॻाल्हि सम्झ अचेनि थी न कुझु, यानी उहे बि गुस्ताख़ रसूल अंदरि शामिल थियनि था। हे ख़ासि पैगाम उन्हनि जे लाइ आहे। कुझु आलिमनि खे ॿुधो ऐं उनखां बाद कुझु तस्दीक कयो, पोइ तव्हां पोस्टां चाढ़ियो। हले केतिरा पढ़ियल लिखियल नौजवान असांजा जाहिल थी वेठा आहिनि सोशल मीडिया ते, फेसबुक ते। अगरचे असां खां का ॻाल्हाइण में ग़लती थी हुजे, सुन्नत जमात जेकी आहे असांजी सभु खां माज़रत। अस्सलाम वालेकुम। बंदि कर।